अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल्हु फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिलहक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजन मुनीरा अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू व अबशिरू बिलजन्नतिल्लती कुन्तुम तुअदून सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभी साथी दिल की मोहब्बत साहब आवाज़ बुलंद दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हुआ गुनाह अमल नामे में घटिन जो ये रोज़ानो पाण हरगुरु कमायो हाणे इहो सोचे न क़यामत जे जहन्नम जे मोचड़न में छा बहारा ताज़ो मां के बुज़ुर्ग खाने बुधो त हिकड़े ॾे हारे
जनाब जिब्राइल अलैहिस्सलाम मुझे आका जी खिदमत में आयो। ऐ अल्लाह जे महबूब नबी जनाब जिब्राइल खां पुछो त जिब्राइल दे हालवान खैरियत जिसे अल्लाह जो करम दे खबर चिया रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं अल्लाह तबारक व तआला मुखे एडी ताकत दिनी आ, मुखे एडी कुव्वत दिनी आ जो मां जिब्राइल चाहियां दुनिया जे दरिया जे पानी जा कतरा बिगड़े सघां थो, दुनिया जे समुंड जे पानी जा कतरा बिगड़े सघां थो। से अल्लाह मुखे एडी ताकत ऐं कुव्वत दिनी आ मां चाहियां त हिन सरजमीन जे ज़रन खे बिगड़े सघां थो, पर सही मुखे अल्लाह जे इज्जत जो कसम जेको अव्हां जो उम्मती अव्हां जे पाक ज़ाते अतहर ते दुरूद व सलाम तो पेश करे उन जे मथा अल्लाह जी एडी रहमत थी वसे, एडी रहमत थी नाज़िल थे जो सही मां जिब्राइल बि उन रहमत खे गिरन खां कासिर हां। मां चयुम आयत पढ़ी करे दुरूद शरीफ पढ़ो तो पंजन माण्हुनि जो आवाज़ मुंह ताईं आयो, बाक़ी सब खामोश दिल में पढ़ियो। एक दफ़ो ॿीहर दुरूद पढ़ो घट में घट तव्हांजे ज़ुबान जो आवाज़ मुंह ताईं अचे, बाआवाज़े बुलंद पढ़ो त अल्लाह जी रहमत वॾ फुड़े मींहं वांगुरु नाज़िल थींदी। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम उलमाए इकराम, इंतहाई जी कदर जी वकार साथियों, मुझे मुहतरम दोस्तों भाइरों ए बुजुर्गों, तवां असां अॼु हिन ॻोठ जलाल सूमरो जे अंदर कंडियारो शहर जे लग ज़िला नौशेरो फिरोज में इन अज़ीम शान अल्लाह जे पाक कुरान जी महफिल में बिरादर मुकर्रम कारी असदुल्लाह सूमरो साहब जिन जी दावत पंहिंजे इंतहाई मुहसिन उस्ताजुल हदीस उस्ताजुल उलमा हजरत मौलाना साईं अब्दुल अलीम गांगरो साहब जिन जे हुकमत रात जे हिन पहर में महज अल्लाह रब्बुल इज्जत के राजी करण जी नीयत सां गॾु थियो हूं। दुआ है त अल्लाह पाक तव्हां असां जी हिन हाज़िरी खे मंज़ूर व मक़बूल फरमाए। मुसलमानों, असांजो अकीदो ईमानात अल्लाह कुरान में जेको फरमायो आ उहो हक बिया सच बिया। अब चओ हक सच आहे, गलाइंदा हलो न। अल्लाह जेको कुरान में फरमायो इहो हक आहे, गलायो हक आहे। ऐं असांजो अकीदो ईमान मिठड़े मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको फरमायो आ उहो बि सच्चा। अब आहे, गवाही ॾियो त आहे। हदीस शरीफ जे किताबन में अचे तो हुजूर जो हिकड़ो सहाबी मुझे आका जे हर कौल के किताब में लिखंदो हो, तहरीर कंदो हो ऐं कलम बंद कंदो हो। साईं खुशी में ॻाल्हाईंदा हा त बि लिखंदो हो, मुझो आका कावड़ ऐं गुस्से में ॻाल्हाए त बि लिखंदो हो। कुछ अंसारी सहाबी उन अल्लाह जे बाने जी खिदमत में आया, उन सहाबी जी खिदमत में आया।
अर्ज़ क्यों अल्लाह जा बाना साईं जहिड़े वक्त जहिड़ी महल ॻाल्हाइनि था जहिड़े हाल में ॻाल्हाइनि था तू लिखे थो कलम कन थो करे तहरीर थो करे करें साईं जन मामूल जे मुताबिक था ॻाल्हाइनि तब लिखे थो करें साईं जन गुस्से ऐं कावड़ में हिन तब लिखे थो मुनासिब न आहे इहो ठीक कोन्हे। हदीस शरीफ के किताबन में अचे थो त उन सहाबी हुजूर जे गुलाम अल्लाह जे बंदे लिखण छॾे ॾिनो। कुछ वक्त कुछ घड़ियों गुजरियों कुछ टाइम गुजरियो वो सहाबी मुझे आका जे खिदमत में आयो अर्ज कई फिदा का अबी व उम्मी या रसूल अल्लाह चौ सल्लल्लाहु मोहब्बत सा चौ सल्लल्लाहु गल बगैर ता जो आवाज मुंह ताई अचे चौ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेते वाला जलसा नथी ना अॼु वॾी महिनत करणी पवंदी या मां हिते पहिरियों दफ़ो आयो आहियां ईअं न घबरायो न ठही पवंदा माइटनि जे करे घणी महिनत घणी कंदा साईं जन जी खिदमत में उन सहाबी अर्ज़ कयो अल्लाह जा महबूब नबी मां तहां जो हर कौल लिखंदो हो सही ता केड़ी महिल भी ॻाल्हाईंदो मां लिखंदो हुउमि जेको ॿुधंदो हुउमि लिखंदो हुउमि तव्हां ख़ुशी में ॻाल्हायो त बि लिखां तव्हां कावड़ में ॻाल्हायो त बि लिखां वरी तवज्जो कजांइ साईं मूंखे सहाबा मन कयो त साईं जन केड़ी महिल कहिड़े हाल में हिन केड़ी महिल कहिड़े हाल में हिन तूं हुज़ूर जो हर कौल लिखे थो तहरीर थो करे कलम बंद थो करे इहो ठीक कोन्हे मुंहिंजा आका मां लिखण छॾे ॾिनो लिखण बंदि करे छॾियो वरी तवज्जो कजांइ जॾहिं हुज़ूर पंहिंजे सहाबी खां इहे लफ़्ज़ ऐं जुमला उधा मुझे आका पंजी अशद आंगुर पंजी पाक जुबान जे तरफ करे फरमायो अल्लाह जा बानहा अल्लाह जे कमा मोहम्मद करीम के ही जुबान दिनिया इन जुबान मा जहड़े वक्त जेड़ी खड़ी जहड़ी महल जे को भी जुमलो निकरे खुशी में निकरे या कावड़ में निकरे सुबह जो निकरे या शाम जो निकरे ईह जो निकरे या रात जो निकरे इन मा मोहम्मद करीम जे जुबान मा जे को भी जुमलो निकरे उहो जुमलो हक भी आ त उहो जुमलो सच भी आ तोखे इजाजत आ लिखंदो कर मां केड़ी मन में ॻाल्हायां लिखंदो कर त असांजो अकीदो ईमान आ हुजूर जेको फरमायो उहो सच्चा हाणे अचा तो उनवानी तरफ वारी तवज्जो कजो मुंहिंजो आका मस्जिद नबूवी जे अंदर हो साईं जा सहाबा हुजूर जे महफिल में वेठा हा तादाद मुखे इल्म कोने 50 या 500 उन महफिल के अंदर मुझे आका जो हिकड़ो सहाबी जो नालो हजरत अबू जर गफारी रज़ी अल्लाह ताला अन्हा वो भी मौजूद हो साईं फरमायो तो हिन महफिल में जेका मां मोहम्मद करीम जा सहाबा वेठा हैं इनन में मुझो हिकड़ो एड़ो सहाबी आ जंहिंजी जिंदगी भी वीराने में गुजरंदी रेगिस्तान में गुजरंदी जंहिंजो इंतकाल भी वीराने ऐं रेगिस्तान में थींदो सॼे नालो न खयो त सहाबी कहिड़ो आहे ऐं हुजूर फरमायो मुझे उन सहाबी जो जनाज़ो हिकड़ी वडी जमात पढ़ाईंदी हिकड़ी वडी जमात पढ़ंदी अल्लाहु अकबर कबीरा बहरहाल सहाबा बुधो वक्त गुजरंदो रहियो हदीस जी किताबन में अचे थो हजरत अबू जर गफारी रज़ी अल्लाह ताला शहर के अलविदा करे पंहिंजी घरवारी के वठी जॾो न्याणीया हिजरत करे रेगिस्तान जे हिकड़े इलाइके में आयो शहरन जा इलाइका दूर दराज हा दूर दराज हा पंहिंजो वक्त गुजारे पियो पंहिंजी जिंदगी जा ॾींहं गुजारे पियो अल्लाहु अकबर जॾहिं जिंदगी जो काफ़ी वक्त ऐं अरसो गुज़री वियो ज़ईफ़ुल उम्र थी वियो अल्लाहु अकबर हिकड़े ॾिहाड़े पंहिंजी घरवारी खे चवण लॻो मुंहिंजी घरवारी लॻे थो त मौत जो वक्त क़रीब आहे तवज्जो आहे लॻे थो मौत जो वक्त क़रीब आहे हरणो आ जहान फानिया जहान छड़नो आ
बुध तू थोड़ी बाहर निकली वन के मथाई इलाके दे वनी वे मता को तोखे काफिले वारा को इंदी वेंदे को इंसान नजर अचे तो रखे वठी आता त मुझे गुस्ल जलाए भी कम बचे, मुझे कफन जलाए भी कम बचे, मुझे जनाजे जलाए भी कम बचे। घरवारी चवण लगी त का हज जी मौसम भी कोने हेड़ो बरबट पया बान जो इलाको आहे ता गुजरंदो के असा एड़े इलाके में बैठा हूं। तो हजरत अबू ज़र गफ़ारी फरमायो बुद्धो मुखे अॼु ॾींहं ताईं पंहिंजे आका जा उहे रहमत वारा लफ़्ज़ याद हिन महफ़िल हुई मां बि हुम मुंहिंजा साथी सहाबा बि हा। अल्लाहु अकबर। हुज़ूर फरमायो हिन महफ़िल में हिकिड़ो मुंहिंजो अहिड़ो ग़ुलाम आहे जंहिंजी ज़िंदगी बि वीराने में गुज़रंदी, जंहिंजो इंतिकाल बि वीराने में थींदो ऐं उनजो जनाज़ो हिकिड़ी वॾी जमात पढ़ाईंदी। ॿुधो उन महफ़िल में जेतिरा बि सहाबा हा मूंखे यादि हिन सभिनी जो इंतिकाल थी वियो आहे ऐं सभिनी जो इंतिकाल शहरन में थियो आहे। मां वाहिद हां उन महफ़िल मां जंहिंजी ज़िंदगी बि वीराने में गुज़री आहे, जंहिंजो इंतिकाल बि वीराने में थो थिए। परेशान न थी मुझे आका जेको फरमायो आ उहो सच्चा। अल्लाहु अकबर कबीरा। इन्नल लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल लती कुंतुम तुअदून। अल्लाहु अकबर कबीरा। ओ मुसलमान हो सहाबा जो हुजूर जी ज़ात यकीन कामिल हो, सहाबा जो अल्लाह जी ज़ात यकीन कामिल हो। अल्लाहु अकबर कबीरा। अल्लाह जो कसम वाह जी अल्लाह जी इबादत कंदा हा, वाह जी मिठड़े मोहम्मद करीम जी फरमा बरदारी कंदा हा। मुझे आका सा सहाबा जो वाह जो इश्क हो, वाह जो प्यार हो, वाह जी मोहब्बत हुई। मुझो आका आंगुर जो इशारो करे सहाबा उठी बीहंदा हा, मुझो आका आंगुर जो इशारो करे सहाबा वेही रहंदा हा, मुझो आका आंगुर जो इशारो करे सहाबा हली पवंदा हा। बिनी जहान जो सरदार आंगुर जो इशारो करे सहाबा पंहिंजी जान जा नज़राना पेश करे छॾींदा हा, मुझो आका आंगुर जो इशारो करे सहाबा पंहिंजो माल मिल्कियत कुर्बान करे छॾींदा हा, मुझो आका आंगुर जो इशारो करे सहाबा पंहिंजे घर बार खे कुर्बान करे छॾींदा हा। वाह सहाबा तव्हांजे शान जो केर मुक़ाबिलो कंदो, तव्हांजे मान जो केर मुक़ाबिलो कंदो, तव्हांजे मर्तबे जो केर मुक़ाबिलो कंदो, तव्हांजे फज़ीलत जो केर मुक़ाबिलो कंदो। काॾे तवज्जो कजाए ओ जलाल सुमरे जा गयूर मुसलमान हिकड़ा हुजूर जा आशिक, हुजूर जा सहाबा 1400 साल गुजरी विया। अॼु असां बि पंहिंजो पाण खे मदीने जे मीर जो आशिक था सॾायूं, हुजूर जो वफ़ादार था सॾायूं। ओ जलाल सुमरे जा गयूर मुसलमान पंहिंजी ज़िंदगी जो जाइज़ो वठ सही, पंहिंजी दिल ते नज़र विझ त सही, पंहिंजे सीने ते नज़र विझ त सही। अॼु जो मुसलमान आहे हुजूर जो आशिक नमाज पढ़ने जे लाइ तैयार नाहे। अॼु जो मुसलमान आहे त मदीने जे मीर जो आशिक रमज़ान शरीफ जा रोज़ा रखण जे लाइ तैयार नाहे। अॼु जो मुसलमान आहे त बिनी जहानन जे सरदार जो आशिक मालन जो हिसाब करे ज़कात ॾियण जे लाइ तैयार नाहे। अॼु जो मुसलमान आहे त अल्लाह जे महबूब नबी जो आशिक काबतुल्लाह जो तवाफ करण जे लाइ तैयार नाहे, उम्रो करण जे लाइ तैयार नाहे, हज करण जे लाइ तैयार नाहे। अरे तवज्जो कजाए बुज़ुर्गन किताबन जे अंदर 4 ॻाल्हियूं लिखियूं दिल जे कनन सां ॿुधजो तुंहिंजो ईमान ताज़ो थी पवंदो। बुज़ुर्गन किताबन जे अंदर लिखियो आहे तो अल्लाह जो बानो 4 ॻाल्हियुनि जी तावा करे ऐं उन जे अंदर
अंदर चार गालियों न हुजर इन शख्स जे चैन गाल जी दावा गलता कूड़िया पेरी गाल बुजुर्ग किताबन दे अंदर लिखियो आ वो शख्स चे मुझे अल्लाह सा मोहब्बत मुझो अल्लाह सा प्यारा ए पंजो पान के हराम खान न बचाए पंजो पान के हराम खान न बचाए इन जी दावा गलता इन जी दावा कूड़िया अज दुनिया ते नजर करन वडा वडा इश्क जी दावा करन वारा अल्लाह सा मोहब्बत जी दावा करन वारा अल्लाह सा प्यार जी दावा करन वारा अल्लाह जो कसम कमाइन पे हलाल था खाइन कमाइन पे हराम था खाइन पे हराम था घरवारी के हराम था खा रहे हैं बच्चन के हराम था खा रहे हैं औलाद के हराम था खा रहे हैं अज दुनिया ते नजर करन अज चाचो हाइटे जी जमीन ते कब्जो कयूं बैठो अज मामो थाने जी जमीन ते कब्जो कयूं बैठो अज दुनिया ते नजर करन जेके ताकतान गरीब जे जमीन ते कब्जो कयूं बैठो हराम थी वियो अज इंसान जी हक से हराम थी अज इंसान जो कन खुदे हराम थो अज इंसान जी जुबान गालाए हराम थी ओ मुसलमानो कादे था वञो कादे था वञो कादे था वञो या अय्युहल इंसानु मा गरक बिरब्बिकल करीम अचो अल्लाह जे तरते मोटी अचो तौबा कयो इस्तगफार कयो रुठल रब के परचाइण जी कोशिश कयो आदे तवज्जो कजाए पहिरी दावा को शख्स अल्लाह सा मोहब्बत जी दावा करे जो पान के हराम खान न बचाए इन जी दावा गलत है कूड़िया ई दावा कोई शख्स मदीने जे मीर आमिना जे लाल सा मोहब्बत जी दावा करे प्यार जी दावा करे इश्क जी दावा करे यो फकीरन ए मिस्कीनन के ना पसंद करे फकीरन ए मिस्कीनन के ना पसंद करे बुजुर्गन किताबन में लिखियो इन जी या दावा गलता इन जी या दावा कूड़िया मुझो आका त गरीबन जो गमखार हो मुझो आका त यतीमन जो यार हो मुझो आका त मिस्कीनन जो मददगार हो अल्लाह जो कसम अहादीस मुबारक जे किताबन ते नजर कर मुझे आका जा रहमत वारा हथ फिजा में बुलंद है मुझो आका अल्लाह का दुआ तो घुरे मुझे आका जे पाक जुबान जा पाक लफ्ज जे तो अल्लाह अहयनी मिस्कीना व अमितनी मिस्कीना वहशुर फी जुमरतिल मसाकीन चाहिए सुभान अल्लाह ओ मुझा अल्लाह तुमा मोहम्मद करीम के जियारो बिन मिस्कीनन में अब केंजी दुआ तो बात बयान किया जी हुजूर जी हुजूर दुआ केंजिया अल्लाह जे महबूब नबी जी मारे तवज्जो कजा ओ मुझा अल्लाह तुमा मोहम्मद करीम के जियारो बि मिस्कीनन में ओ मुझा अल्लाह तुमा मोहम्मद करीम के मार जाए बि मिस्कीनन में अल्लाहुम्मा अहयनी मिस्कीना व अमितनी मिस्कीना वहशुर फी जुमरतिल मसाकीन ओ मुझा अल्लाह तुमा मोहम्मद करीम के जियारो बि मिस्कीनन में ओ मुझा अल्लाह तुमा मोहम्मद करीम के मार जाए भी मिस्कीनन में ओ मुझा अल्लाह क़यामत जे दिहाड़े तुमा मोहम्मद करीम के उठार जाए भी मिस्कीनन में मासातन के चवंदो बाबा ठीक है गुरबत जिंदगी जो हिस्सो को अमीरा बे जिंदगी गुजरी विंदी को फकीरा बे जिंदगी गुजरी विंदी अल्लाह जो वडा वडा मालदार लखापति न करोड़पति न अरबपति न खरबपति बे जने कब्र में वीना हिन न त ये बच्चा द्रू कफन जो बे पुट मसली न अजु करे त बिन फुटन कब्र ते झेड़ो आ बोला ना कब्रस्तान दे लठी उबियो इन खबर ना है कब्र में मिले अलाई न मिले मां चवनो जिंदगी गुजरी विंदी अल्लाह जो कसम अमीरन जी भी गुजरंदी फकीरन जी भी गुजरंदी हां सही मालदारन जी भी गुजरंदी त हिन न गरीबन जी भी गुजरंदी कह चवण वारे चयो ना जिंदगी 2 दिन की हो या 100 साल की गुजर जाएगी आए को सुभान अल्लाह चवण वारो मां जो मुजाहिदन जी सुभान अल्लाह बुदड़ तो चाहे हां जिंदगी 2 दिन की हो या 100 साल की गुजर जाएगी
कांधे पे कमली हो या के हो शाल गुजर जाएगी। जिंदगी तो दिन की हो या 100 साल की गुजर जाएगी। कांधे पे कमली हो या के हो शाल गुजर जाएगी। गर अमीरों की पैकमाल गुजर जाएगी तो फकीरों की भी बहरहाल गुजर जाएगी। अल्लाहु अकबर कबीरा। तुम खुश नसीब इन मिस्कीन मिस्कीन अल्लाह जो हुजूर उन जलाब दुआ करे मुझे अल्लाह तुम मोहम्मद करीम के जियारे मिस्कीनन में मार जाए मिस्कीनन में क्या बच्चे दिहाड़े तुम मोहम्मद करीम के उतार जाए भी मिस्कीनन में। दाढ़ा तो सुभान अल्लाह। वक्त मुख्तसर हमारे तवज्जो कर जाए। बुजुर्गन 4 गालियों बयान कई। एक शख्स अल्लाह सा मोहब्बत जी दावा करे हराम खां पंहिंजो पान खे न बचाए इन जी दावा गलत है कूड़ी है। को शख्स हुजूर सा मोहब्बत जी दावा करे फकीरन ए मिस्कीनन खे नापसंद करे इन जी दावा गलत है कूड़ी है। 3 दवा बुजुर्गन लिखिया को अल्लाह जो बानो जन्नत सा मोहब्बत जी दावा करे तो यार मुखे जन्नत सा प्यारा जन्नत हलनो जन्नत जो मज़ो बि वठणो अब हलणो आहे न जन्नत ॻाल्हायो। हाँ अल्लाह सभिनी के जन्नत नसीब कंदो आमीन चओ। अल्लाहु अकबर। बुजुर्गन लिखियो को शख्स जन्नत सा मोहब्बत जी दावा करे ऐं सदको न दे। सदको समझो था सदको सदक़तु रद्दुल बला सदको मुसीबतुन के टारींदो। असां सदको का ॾियूं ज़कात ही नथा ॾियूं तो सदको का ॾियूं। हां सही अदा जो बोल जो मथो खराब आ फिरी गिरी बीठा इन रुको ज़कात जा मसला दा बुधान ज़कात गड्डो 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 ताके एतरी भी खबर ना है तो सोने अबू बकर सिद्दीक मुनकरीन ज़कात के खिलाफ भी जिहाद कियो ना है। इस्लामी हुकूमत को नालो आ इस्लामी जमहूरियत पाकिस्तान रणऊ बुधाऊ ता पया वा बुधो मन के काकिन दे जो रिंगे मन को आवाज पे वाका करण कम मुंह अस बुधण कम वरिया मन जो असा वाका क्यों जेके समझ में जेके समझ में न अचे बहरहाल। बुजुर्गन किताबन में लिखियो आ को शख्स जन्नत सा मोहब्बत जी दावा करे इयो सदको न दे इन जी या दावा गलत है कूड़ी है। चौथी गाल बुजुर्गन किताबन में लिखियो को शख्स जहन्नम खां डुजण जी दावा करे यार मुझे जहन्नम खां खौफ तो थे बहुत थे यार जने मां जहन्नम जो तस्करो बुधा तो न मुखे ॾाढो डप तो थे। अल्लाहु अकबर कबीरा। दावा करे जहन्नम खां डुजण जी ऐं पंहिंजो पाण खे गुनाहन खां न बचाए। दावा त करे तो मुझे जहन्नम का नहीं बहुत तो थे ॾाढो ऐं गुनाहन खां पंहिंजो पाण न बचाए। बुजुर्गन लिखियो इन जी या दावा गलत है कूड़ी आहे। अरे तवज्जो कजाए बिनी जहानन के सरदार 4 निशानियों बदबख्त इंसान जो बुधायो मुझे आका 4 निशानियों नेक बख्त इंसान जो बुधायो बुधने त तुझो ईमान ताज़ो थी पवंदो। अल्लाह जबाना छा था क्यों मारे तवज्जो कजाए। मदीने जे मीर फरमायो को इंसान गुनाह करे पंहिंजे गुनाह के विसारे छॾे। तवज्जो आहे ए गालियूं समझण जूं आहिनि। मुझे आका फरमायो को अल्लाह जो बानो गुनाह करे मासूम अल्लाह जा नबी बाकी इंसान गुनहगार बाकी इंसान खताकार भलो गुनहगार इहो जेको पंहिंजे गुनाह के गुनाह समझी करे उन गुनाह ते अल्लाह का माफी वठे तौबा ताइब थे। मदीने जे मीर फरमायो 4 निशानियों बदबख्त इंसान जो पहिरीं निशानी को इंसान गुनाह करे पंहिंजे गुनाह के विसारे छॾे या बदबख्त इंसान जी निशानी आ। इनी जहान जे सरदार फरमायो को इंसान नेकी करे पंहिंजी नेकी के याद करे पंहिंजी नेकी के गाए या बदबख्त इंसान जी निशानी आ। मुझे आका फरमायो को इंसान दुनिया जे मामलात में पंहिंजे पाण के वॾे इंसान के ॾिसे या बदबख्त इंसान जी निशानी आ। अल्लाह जे महबूब नबी फरमायो को इंसान दीन जे मामलात
कायनात में पाण खां कम तर इंसान खे ॾिस या बदबख्त इंसान जी निशानिया। अरे तवज्जो कजाए जलाल सुमरे जा गयूर मुसलमान चार निशानियों बिनी जहान जे सरदार नेक बख्त इंसान जो बुधायो मुझे आका फरमायो कोई इंसान गुनाह करे पंहिंजे गुनाह के याद करे उन गुनाह ते अल्लाह का माफी वठे अल्लाह जे दर ते गिड़गिड़ाए मुसल्लो बिछाए रब के माराए। हज जो महीनो अचण वारो आ पूरी दुनिया मां हाजी सगोरा वजन थान इरादो त काबतुल्लाह जे तवाफ जो आ इरादो हजरे अस्वद के बोसे जो आ इरादो ज़मज़म जो जाम पियण जो आ इरादो मकाम इब्राहिम के नफिल पढ़ण जो आ इरादो सफा मरवे जी टोल जो आ हाजी सगोरा वजन थान इनन जो इरादो मुज़दलिफे में क़याम करण जो आ अरफात में क़याम करण जो आ मिना में क़याम करण जो आ हाजी सगोरा वजन थान इनन जो इरादो जमरात वनी करे शैतान के पखियूं चुतलियूं पर माने तवज्जो कजाए असल नियत गुनाहन जी माफी वठण असल नियत अल्लाह के राजी करण असल नियत कायनात जे परवरदिगार के परचाइण अल्लाह जो कसम ये हाजी सगोरा दीदान इन जिस्म ते कफन जो चादरूं पाए करे जिस्म ते खुशबू लगल कोन हुंदी इनन जा पार बिखरल हुंदा काबतुल्लाह जो तवाफ कना जुबान ते है लफ्ज लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक। ओ मुझे अल्लाह मां आयो हां घर के छड़े ओ मुझे अल्लाह मां आयो हां पंहिंजे अब्बे अम्मा के छड़े ओ मुझे अल्लाह मां आयो हां पंहिंजी घरवारी ऐं औलाद के छड़े ओ मुझे अल्लाह तुझे दर ते आयो हां पंहिंजे इलाइके के छड़े पंहिंजे शहर के छड़े पंहिंजे सूबे के छड़े ओ मुझे अल्लाह तुझे दर ते आयो हां पंहिंजे मुल्क के छड़े ओ मुझे अल्लाह हज़ारे किलोमीटर सफर करे अज तुझे दर ते आयो हां ओ मुझे अल्लाह तोखे राजी करण जे लाइ ओ मुझे अल्लाह तोखे परचाइण जे लाइ ओ मुझे अल्लाह पंहिंजी मेहर करण ओ मुझे अल्लाह मुझे गुनाहन के माफ करण ओ मुझे अल्लाह मुझे खताउन के माफ करण लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक। ओ मुझे अल्लाह तुझे दर खां सवा को दर कोने ओ मुझे अल्लाह तुझे घर खां सवा को घर कोने ओ मुझे अल्लाह अज तू माफ न कयो तर बदर थी विदुम जलील थी विदुम खार थी विदुम ओ मुझे अल्लाह अज मेहरबानी कर मुझो नालो जहन्नम जी लिस्ट मां कर रहा है ओ मुझे अल्लाह मुझो नालो जन्नत जी लिस्ट में लिख रहा है ओ जलाल सुमरे जा गयूर मुसलमान अल्लाह जो कसम अल्लाह जी रहमत ॾाढी वसीया ॾाढी वसीया ॾाढी वसीया रब कलाम मुक़द्दस में आवाज़ ॾिनो चतो कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़ ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूरुर रहीम। चाहिए सुभान अल्लाह। नारे तकबीर शाने मुस्तफा अज़मते मुस्तफा तालीमाते मुस्तफा नारे तकबीर। अबा पंहिंजा अल्लाह तो परायन जो भी ॿुधंदो आहे तवज्जो आहे न पंहिंजा अल्लाह परायन जो भी गलाइंदा हलो अल्लाह परायन जो भी आहिन त सब अल्लाह जा पर मां मुसलमान ऐं काफरन जी गाल थो कया ए खल्क सजी खुदा जी आ मालिक हिक अबा केरा अल्लाह जो नालो जरा मोहब्बत सा केरा अल्लाह अल्लाहु अकबर। ओ किताबन में चेतो न एकड़ो हिंदू बुतन जो पूजारी राजो जने सुमंदो हो न पो पंजे बुत जी तस्बीह पढ़ंदो हो उन जे बुत जो नालो हो सनम सनम
राजो खट ते सुतो तस्बीह में या जिक्र पियो करे पंहिंजे पुत जो या सनम या सनम या सनम। निंड जो आगोश हो झूठा खाए पियो बुत जी तस्बीह पढ़े पियो। पढ़ंदे पढ़ंदे निंड जे आगोश में उन जी ज़ुबान लड़खड़ाइजी वई ऐं ज़ुबान ते हिकिड़ो दफ़ो अची वियसि या समद। या समद अल्लाह जो नालो हिकिड़ो दफ़ो ज़ुबान ते आयो हिन जे ज़ुबान मां निकितो या समद। अर्श खां रब जवाब ॾिनुसि लब्बैक या अब्दी। मुंहिंजा बंदा मां अल्लाह हाज़िर हां। अल्लाह अकबर। फरिश्तन जो अल्लाह सॾे पियो बुत खे निंड जे आगोश में ज़ुबान लड़खड़ाइजी वियसि त बि तूं जवाब ॾिनो। रब फरमायो फरिश्तो गवाह रहिजो भली मूंखे न पियो सॾे ज़ुबान लड़खड़ाइजी वियसि निंड जे आगोश में ज़ुबान ते मां अल्लाह जो नालो आयुसि त मां अल्लाह पंहिंजे बंदे खे जीअं सां जवाब कीअं न ॾियां। आएगो सुभान अल्लाह चवण वारो वो मां हीअं चवान सना खां पत पता है खुदा या दम बदम तेरा। थकियल त न आयो अञा जलसे जो आगाज़ मुझे बयान के तकरीबन 35 मिनट थिया आहिनि। अञा तकरीबन 2-3 कलाक बयान हलंदो। अञा ॿिया बुजुर्ग पोइते जोगी साहब खोड़ो साहब इज़ारुल हक सिद्दीकी साहब दामत बरकातुहुल आलिया 2-2.5 कलाक सफ़र करे दादू का तव्हांजे रोड जा बि कम लथा पिया। पाकिस्तान जिंदाबाद पाकिस्तान पाइंदाबाद। निकुर त बाबा 5 मिनटनि जो सफ़र 50 मिनट सही है ना। पेट्रोल एडा महंगा थी वन मां बि चवंदो को भलो घोड़ो वठां। सुन्नत जो कम बिया साइकिल सही हलाए तू बाकी मुखा कमजोर साईं ओमड़े खराईंदा अल्लाह वारे जाते वञबो गाव खणी घोड़े खे ॾींदा घबरा कम हली पवंदो। घोड़े के गाव खराईंदा बि सही भरी बदी बि ॾींदा। हां एतिरे में असां बि महांगा न आहियूं। अल्लाहु अकबर। बहरहाल अरे तवज्जो कर सना खां पत्ता पत्ता है खुदा या दम बदम तेरा। ज़मीनो आसमां तेरे है मौजूदो अदम तेरा। सना खां पत्ता पत्ता है खुदा या दम बदम तेरा। ज़मीनो आसमां तेरे है मौजूदो अदम तेरा। जो दुनिया में तेरा खाकर तेरी शिकवा करे या रब ताज्जुब है कि उस पर भी रहे लुत्फो करम तेरा। अल्लाहु अकबर। मां सभिनी साथियुनि जे लाइ दुआ थो कयां त अल्लाह तबारक व तआला सभिनी खे पंहिंजे घर जा तवाफ नसीब करे। अबा जिन के वञण जो मूड आमीन चओ। पोयन के मूड आया न गजी चओ ना आमीन। अबा नियत कयो या नियत इन के न कम करा हलंदो थोड़ी मेहनत थींदी न। हां सही माण्हू के घर ठाहिणो हूंदो त पहिरियों नियत कंदो आहे। गाड़ी वठंदो बि नियत कंदो। अब ईअं न मोबाइल वठंदो बि नियत कंदो। मोबाइल वठणी आहे पोइ 2 ॾींहं मेहनत करणी आहे। कंहिंखां 500 फुरणा आहिनि कंहिंखां 1000 फुरणा। हाँ मिट में फुरण में सलाम मोहब्बत की गाल। हाँ अल्लाहु अकबर कबीरा। मसादन के चवंदो ता सच्ची दिल से अल्लाह के पुकारियो। अल्लाह जो कसम रब तहांजी पुकार के कदे भी रायगा न कंदो। सच्ची दिल से पुकारियो इंशाअल्लाह। हे साल त मथे साल हज ते विंदो इंशाअल्लाह। हज पैसे वारन पैसे ते हज माना ना है जिन वट पैसो हज कंदा अलाए केतरा अरबपति मुझे सामो इन जगह वेठा मां तकरीबन 2021 में गालिबन 21 या 22 पर 21 मां उम्रे ते को साथी आयो कराची जो मुखे न फोन कई जे सही ता उम्रे ते आयो मां ची ना मां बि आयला मैं काथे रहला चई मां क्लॉक टावर में ची ता कदे मां परे चई पहुंचो तो भला मुलाकात करो। मैं ठीक है मानो मिलन भी जिनो ते पहुतम कमरे में कमरो भी काबा व्यू हो माना वो मता बिल्डिंग का काबो नजर इंदो न होटल में वो होटल तो पोतुम दा खबर पई तो जो वालिद साहब कुराड़ो ज़ईफ वो भी आयल होते उन साहब मुलाकात थी हाल जो कचहरी थी। बहरहाल 2 मिनट मां वेठो मां मुखे इजाजत दी मां जो हरम पाक जने बाहर निकता दे छन आयो तो मुखे मां जो छापो रहंदो बींदो घणन ॾींहंनि जे लाइ आयो जी सही इरादो तो हुयो। मुंहिंजो बाबो जिंदगी में पहिरों दफ़ो आयो आहे। घटि में घटि मां सम्झा कराची में 10-12 पंहिंजूं फैक्ट्रियूं अथनि। हिकिड़ी फैक्ट्री घणनि जी हूंदी अरब 1.5 अरब जी हूंदी फैक्ट्री
जिंदगी में पहिरों दफ़ो बाबू आयो आहे, बाबे खे वठी आयो आहे उमरे करण जे लाइ। सो ख़बर न आहे तरतीब ॾिसूं छा थी बीहे, पर बाबू चए थो त जल्दी हल, मूंखे मज़ो नथो अचे। ऐं वरी फ़क़ीरनि खां पुछो त तड़पनि था अलाह जो पोइ मुंहिंजा मौला खे मौत बि हिते मरणो त आहे, मरणो त आहे न। अल्लाहु अकबर। मां दुआ थो कयां रब असां सभिनी खे पंहिंजे घर जा बार बार तवाफ़ नसीब करे। पोइ चवण वारे चयो न, हर साल तलब फरमा मुझको, हर साल वो शहर दिखा मुझको, हर साल तलब फरमा मुझको, हर साल वो शहर दिखा मुझको, हर साल करूँ मैं तवाफ़े हरम, हर साल करूँ मैं तवाफ़े हरम, अल्लाह करम, अल्लाह करम। अल्लाहु अकबर कबीर। हुजूर फरमायो चार बदबख्त जूं निशानियूं ऐं चार नेक बख्त जूं निशानियूं। चार बदबख्त जूं निशानियूं ॿुधी वियो। नेक बख्त जूं हुजूर फरमायो कोई इंसान गुनहगार हुजे ऐं पंहिंजे गुनाहनि खे यादि करे अल्लाह खां पंहिंजनि गुनाहनि जी माफ़ी तलब करे, इहा नेक बख्त इंसान जी निशानी आहे। इंसान खताकारा का गलती का कमी को दे का गुनाह थी वजे न बाबा, रात जो मुसल्लो विछाए अल्लाह के ॿाॾाई न कयो, रब मां खताकार हां, बस गुनाहनि जी माफ़ी तो घुरा, रब मूंखे तूं गुनाहनि जी माफ़ी ॾे। ऐं अल्लाह अहिड़ो आहे जेको अल्लाह ख़ुदा जो कसम पर्दो बि कोन हटाईंदो। दुनिया वारा हिक ॿिए खे उघाड़ो था कनि, ख़बर पए हिनखे घणे में सवा। वरी तवज्जो कजाए, हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह खे ॿाॾाए पियो न, रब ख़ुशहाली थी वई आहे, बरसात कोन्हे, नुकर थी वियो आहे। बोला बरसात जी मेहरबानी थे, रब मेहरबानी कर। कलीमुल्लाह अल्लाह जो नबी हजरत मूसा रब खे ॿाॾाए तो खुलियल आसमान जे हेठां उम्मती दुआ में शरीक हिन। रब चो मूसा तुझे इन दुआ में तुझो हिकिड़ो उम्मती अहिड़ो जेको मां अल्लाह जो नाफरमान आ, मां अल्लाह जो नाफरमान आ, वॾो गुनाहगार आ, वॾो खताकार आ, वॾो ऐबदार आ। इनखे इन महफ़िल मां ॿाहिर कढ तो मां अल्लाह तुझी दुआ के कबूल किया। तवज्जो कजो मुसलमानो, हजरत मूसा कलीमुल्लाह अल्लाह जो जलाली नबी हो, जलाल में जीवियो। केड़ो अल्लाह जो बानो आ जेको गुनाहगारा, खताकारा, बदकारा, ऐबदारा, सियाहकारा उथे महफिल मां बाहर निकरी वने। इन बदबख्त करे असां जी दुआ भी कबूल नथी थे। अल्लाहु अकबर कबीरा। उन गुनाहगार के गाल दिल सा टच थी वई। गुनाहगार तमाया, अल्लाह जो नाफरमान तमाया। महफिल में बैठे बैठे दिल दिल में अल्लाह के भजन शुरू कई। ओ मुझा करीम अल्लाह, ओ मुझा रहीम अल्लाह, मौला मन्या थो ॾाढो पतकार हां गुनाहगार हां। ओ मुझा अल्लाह अज ताईं मुझे गुनाहन ते पर्दो ठकियो थई। ओ मुझा अल्लाह अज भी मुखे जलील न कजाए। ओ मुझा अल्लाह मुखे खार न कजाए। ओ मुझा अल्लाह मुखे बदनाम न कजाए। ओ मुझा अल्लाह मां सच्ची दिल सां तौबा थो कयो। ओ मुझा अल्लाह तू मुझे दिल के जाने थो, दिल के राज़न के जान वाला अल्लाह मुझे गुनाहन के माफ फरमा। अल्लाहु अकबर कबीरा। दिल दिल में अल्लाह के ॿाॾाए थो। हेॾा हज़रत मूसा कलीमुल्लाह जूं रड़ियूं हुयूं, आसमान ते झुड़ ठही विया, बरसातुनि जा कड़का शुरू थी विया। मूसा कलीमुल्लाह पंहिंजो चेहरो आसमान जे तरफ करे चयो, मौला ॻाल्हि सम्झ में कोन आई, तू त चोको गुनाहगारा नाफरमाना। उनखे महफिल मां ॿाहिर कढ त मां अल्लाह बरसातूं नाज़िल कया। ओ मुंहिंजा मौला कोई उथियो बि कोन, को ॿाहिर निकितो बि कोन। मौला झुड़ बि ठही विया, बरसातुनि जा कड़का थी विया। मुंहिंजा अल्लाह ॻाल्हि सम्झ में कोन आई। रब फरमायो ओ मूसा उन मां अल्लाह जे गुनाहगार इन महफिल में बैठे बैठे मां अल्लाह खां अहिड़ी तौबा कई, अहिड़ी तौबा कई जो मां अल्लाह उन जे ज़िंदगी जे गुनाहनि खे माफ़ करे छॾियो। हज़रत मूसा अल्लाह जे बारगाह में अर्ज़ कयो, ओ मुंहिंजा करीम अल्लाह भला ॿुधाए त सही उहो कहिड़ो आहे। उन ख़ुशनसीब जी मां मूसा बि ज़ियारत कयो, उन सां मिलां त सही। रब फरमायो मूसा जॾहिं गुनाहगार हो तॾहिं मां अल्लाह पंहिंजे बंदे खे उघाड़ो न कयो। हाणे त गुनाहनि खां तौबा करे मां अल्लाह
जो बणजी वियो आहे हाणे मां अल्लाह हुनखे कीअं उघाड़ो कयां तू अल्लाह जे दर ते अच त सही तू अल्लाह के बादाए त सही अल्लाह अकबर कबीरा हुजूर फरमायो चार नेक बख्त जो निशानियों को इंसान गुनाह करे पंजे गुनाह ते अल्लाह का माफी वठे या नेक बख्त इंसान जी निशानी अजो वायदो कयो त इंशाअल्लाह अज खां पो गुनाह थे एक तो गुनाहन का बचंदा से गुनाह थे तो त फौरन अल्लाह का माफी तलब कंदा से आए को इंशाअल्लाह चवण वारो ऐ बी शय नेक बख्त जी हुजूर फरमाई को इंसान नेकी करे नेकी को चंगो कम तो करे 5 रुपया मस्जिद में नहीं 5 रुपया मदरसे में नहीं के गरीब मिस्कीन जी खिदमत कई के अल्लाह वाले जी खिदमत कई नेकी करे पंजी नेकी के विसारे छडे नेकी जा चर्चा न करे याद न करे तो फलानी नेकी कई हा मां नेकी कई मौली साहब ना चढ़े तो मौली साहब तू मुसा गलाए तो 1000 रुपए तो के चंदो लिनो तो तबियत ठीक ना है और थोरो क्यों ही मौली साहब हुजूर फरमायो कोई इंसान नेकी करे पंहिंजी नेकी के विसारे छडे इहा नेक बख्त इंसान जी निशानी ऐ मुझे आका फरमायो को इंसान दुनियावी माली मामलात में पंहिंजो पान खां नंढे के दिसे को झूपड़ी में रहे तो वो उनके दिसे जो पट ते पयो मुझे अल्लाह तू झूपड़ी ते दिनी आ ना वो हमरा पट ते पया तुझा वदा एहसान को कच्चे घर में तो झूपड़ी वाले के मुझा मौला मां कच्चे घर में आ शुक्र आ वो मुझो दोस्त झूपड़ी में पे अल्लाह तुझा वदा एहसान को पक्के घर में आ तो कच्चे घर वाले के दिसे मुझा अल्लाह तुझा वदा एहसान तू पक्को घर दिनो ए मुझा दोस्त पाड़े वाला तो कच्चन घरन में पे आहिन हुजूर फरमायो दुनिया जे मामलात में को पंजो पान खां नंढे इंसान के दिसे इहा नेक बख्त इंसान जी निशानी ए मुझे आका फरमायो दीन जे मामले में को इंसान पान खां मथे इंसान के दिसे अबा मां मुसलमान आया नमाज नथो पढ़ा तो मां उनके दिसा जो नमाज पढ़े तो यार मां मुसलमान ता आया नमाज वो नमाजी यार मां भी नमाजी बन जा या नेक बख्त इंसान जी निशानी को फर्ज नमाज पढ़े तो वाजिब न तो पढ़े यार मां फर्ज पढ़ा दो वाजिब फलाना मुझे दोस्त वाजिब भी पढ़े तो रमा वाजिब भी पढ़ा या नेक बख्त इंसान जी निशानी को फर्ज भी पढ़े तो वाजिब भी पढ़े तो यार मुझे दोस्त सुन्नत भी पढ़े तो मां भी सुन्नत भी पढ़ा सुन्नतुन जो इत्माम किया नफलन जो इत्माम किया यार कुरान जी तिलावत जो इत्माम किया मां जिक्रन अस्कारन जो इत्माम किया अल्लाहु अकबर मुझे आका फरमायो दीन जे मामले में को इंसान पान खां मथे इंसान के दिसे इहा बे नेक बख्त इंसान जी निशानी अजो वायदो क्यों तो अजो इंशाअल्लाह जी खां पोइ इन गालिन ते अमल कंदो आए को इंशाअल्लाह चवण वारो अब इंशाअल्लाह चओ अल्लाह से ताके तौफीक दी तुम्हारी तवज्जो कजो मां इब्तिदा में या गाल कई त मुझे आका जे को फरमायो वो सच्चा गाल समझ में अचे थी न हां जो मिसाल देखो मां इब्तिदा में हजरत अबू ज़र गफारी जी गाल शुरू कई हां उन ते उन्वान पंजो खत्म थो किया अल्लाहु अकबर अबू ज़र गफारी पंजी जिंदगी रेगिस्तान में गुजारी आखिरी वक्ता घरवारी की लगी तो जिंदगी पूरी आ ज़ईफुल उम्र थी वियो हां जहान फानी आ अबदी जिंदगी अगते आ तू मथे ने एकड़ी मथाई जगह है उन ते चढ़ी वन दिस मता को काफिलो को इंसान का जमात नजर अचे उनके वठी आ त मुझे गुस्ल बिकल मुझे कफन बेजन मुझो जनाजो पे पढ़ाए मुझी तदफीन भी कर घर वाली चवण लगी को रेगिस्तान आ शहर अलाई केतरा परे है न हज जी मौसम मा हिते केरी दो अबू ज़र गफारी फरमायो मुझी घर वाली परेशान न थी मुझो अकीदो ईमान आ मुझे आका जे को फरमायो वो सच्चा मां बे मुझा साथी सहाबा बेहा हुजूर फरमायो इन महफिल में मुझो एकड़ो सहाबी आ जी जिंदगी भी वीराने में गुजरंदी जो इंतकाल भी वीराने में थींदो उन जो जनाजो एक जमात पढ़ाईंदी उन महफिल में जेतरा भी मूसा गद सहाबी हा सबनी जो इंतकाल थी वियो सबई फोत शहरन में थिया है मां वाहिद हां जी जिंदगी भी वीराने में गुजरी आ जो इंतकाल भी वीराने में थो थे जमात अचणी आ हुजूर फरमायो आ मते चढ़ी भी घरवारी निकली आई बीठी आ सुबह का शाम थी वई कोई नजर कोन आयो शाम जो मोटी आई हुजूर फरमायो परेशान न थी खैर रात सुमो रात जो सुता सुबह जो बेरी ची बला आज वरी भी मता का जमात नजर अचे वरी बीठी सुबह का शाम थी वई काई जमात कोई काफिलो नजर कोन आयो शाम जो वरी मोटी आई रात गुजरी पियो ने थियो घरवारी की चई अज तबीयत में मजो भी घटा लगे तो जिंदगी जो आखिरी दी है
अजो भला थोड़ो ॿाहिरि निकिरी बि मथां का जमात नज़र अचे तो उनखे वठी आ घर वारी निकिती ॿाहिरि हली वई पंहिंजी न्याणी खे सॾ कई अम्मा हेॾे आ अॼु जमात ज़रूर ईंदी मेहमान मां अबूज़र जे दर ते अचनि ऐं मेहमान मानी न खाइनि मां अबूज़र खे इहो बि मंज़ूर कोन्हे तू हीअं कर तू मेहमान जे लाइ मानी तैयार कर न्याणी मेहमान जे लाइ मानी थी पचाए घरवारी काफ़िले जे इंतज़ार में बीठी आहे थोड़ी देर बीठी ॾिठे हिक बसरा वॾो गिरद ऐं गुबार उथंदे नज़र पियो अचे को काफ़िलो पियो वञे पंहिंजी पोती हथ में झले उनखे हवा में फिज़ा में लहराई काफ़िले वारनि ॾिठो रुख़ हेॾे कयूं त हिन रेगिस्तान में हिकिड़ी औरत बीठी आहे ख़ैर त आहे काफ़िले वारा आया अम्मा वटि पहुता अम्मा ख़ैर त आहे हिते छा थी करे जी मुझी जिंदगी हिते ही घर हिते गुज़रियो मुझो मुड़सा हुजूर जो सहाबी आहे उनजो इंतकाल तो थे लेकिन ता मेहरबानी कयो उनखे गुस्ल ॾियण वारो कोई कोन्हे कफन ॾियण वारो कोई कोन्हे जनाज़ो पढ़ाइण वारो कोई कोन्हे तदफीन करण वारो कोई कोन्हे ता उनजो कफन दफन करे जनाज़ो पढ़ाए तदफीन करे पोइ वञो त तव्हांजी मेहरबानी थींदी त जेको उन काफ़िले जो अॻवान हो चवण लॻो अम्मा हुजूर जो कहिड़ो सहाबी आहे अम्मा चओ त हज़रत अबू ज़र ग़फ़ारी रज़ी अल्लाह तआला अन्हा त काफ़िले जे अॻवान खां रड़ निकिरी वई चई अम्मा अबू ज़र अम्मा मां बि हुजूर जो सहाबी आहियां मुंहिंजो नालो अब्दुल्ला बिन मसऊद ये सब मुझा शागिर्द हैं अम्मा हल अॻियां थी अल्लाहु अकबर अम्मा खे वठी आया हज़रत अबू ज़र सां उनजी मुलाक़ात थी बहरहाल काफ़िलो पहुतो हाल अहवाल थियो हज़रत अबू ज़र जो इंतकाल थियो उन काफ़िले वारनि गुस्ल बि ॾिनो कफन बि ॾिनो जनाज़ो पढ़ियो जॾहिं वञण लॻा वरी तवज्जो कजो तकफ़ीर करे वञण लॻा त न्याणी चवण लॻी चाचा मानी तैयार आहे मानी खायूं वञूं हज़रत अब्दुल्ला बिन मसूद चो मानी कदाई चई तव्हांजे अचण खां पहिरियां बाबे चो त हुजूर फरमायो आहे त मेहमाननि जो ख्याल कंदा कयो मां त जहान छॾियो थो वञा पर ईअं न थिए त मुंहिंजे तॾे ते मेहमान अचनि उहे मानी खाइण खां बग़ैर वञनि मां अबू ज़र खे इहो बि मंज़ूर न आहे तव्हांजे पहुचण खां पहिरियां बाबे ताम पचराया मानी पचराई तैयार कराई बग़ैर खाई पोइ वञो अल्लाहु अकबर साथियो हे सहाबा जी तरबियत हुई अल्लाह जो कसम हुजूर जी तालीमात हिकु यकीन कामिल एॾो यकीन हो त जमात ईंदी जमात आई जनाज़ो पढ़ी वई ऐं हुजूर जी तालीमात ते अमल एॾो जो तरह ते मेहमान तो अचे पंहिंजी जिंदगी जी परवाह न है मेहमान अचे मानी खां बग़ैर तरह तां खाली न वञे तव्हां सां काथे बाबा तव्हां सॼी जिंदगी काथे थी अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह अॼु खां पोइ हुजूर जी तालीमात ते अमल कंदासीं इंशाअल्लाह चओ न कॾहिं कॾहिं दिलि सां पाण बि नियत कंदा कयो कुदरत मेहमान अचे तो मेहमान की सुठी आदरवा कंदा खिदमत कंदा क्यों मेहमान पंहिंजो नसीब पाण खणी ईंदो मेहमान बार कोने जरूरी कोने तू मेहमान जे लाइ छेला को बाबा वॾा उठ लेटा जरूरी कोने जेको अल्लाह तोखे तौफीक ॾिनी आहे तू मेहमान जी दिल सां उहा खिदमत कर तोखे चाहे जी तौफीक है चाहे पिया पानी जी तौफीक है पानी ठुक पिया अल्लाह ॾिसे थो रब दिलनि जे राज़न खे ॼाणे थो इंशाअल्लाह अल्लाह तबारक व तआला तव्हां सां सभिनी खे तमाम ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफीक नसीब फरमाए सब का आखिर में मैं हर जलसे में ऐलाना शुरू किया है तकरीबन 7 महीना पिया है अब मई पूरो थियण वारो आई अध खां वधीक गुज़री वियो जून जुलाई अगस्त सितंबर अक्टूबर नवंबर दिसंबर जनवरी फरवरी 9 महीना 10 महीने मार्च जी 19 मार्च 20 मार्च ऐं 21 मार्च सखर ऐं शिकारपुर जे बॉर्डर ते ज़ियाउद्दीन हॉस्पिटल जे भरसां अज़ीम शान फ़क़ीदुल मिसाल आलमी अमन कॉन्फ्रेंस जो इनेकाद कियो वियो आहे जे मार्गो पाकिस्तान जे कुंड कुर्श खां आलिम न ईंदा सॼी दुनिया खां आलिम ईंदा सॼी दुनिया खां हरमैन शरीफ़ैन जा आलिम इमाम ईंदा मक्के जे हरम जा इमाम मदीने जे हरम जा इमाम बैतुल मुक़द्दस जो इमाम इन अज़ीम शान प्रोग्राम में ईंदो उन्हनि जूं ज़ियारतूं थींदियूं उन्हनि जा बयानात थींदा बयानात खां मुस्तफ़ीद थींदासीं 3 ॾींहं इहो प्रोग्राम हलंदो 19 मार्च 20 मार्च ऐं 21 मार्च जे तबलीगी जमात वारा सेरोज़े जी नियत कराईंदा आहिनि अॼु मां हिन सॼी जमात खां सेरोज़े जी नियत थो करायां अॼु पंहिंजा हथ फिज़ा में बुलंद करे नियत कयो नंढा वॾा जवान पोढ़ा त इंशाअल्लाह 2027 मार्च महीने जा इहे 3 ॾींहं असां घर मां चादर विहाणो बिस्तरो खणी गाॾीअ में सवार थी इन पिंडाल में पुॼी करे पंहिंजा 3 ॾींहं इंशाअल्लाह इन्हनि आलिमनि जी ख़िदमत में गुज़ारींदासीं
इंशाअल्लाह। एक ऐलान इहो मुझी दावत तहां ताईं हाने या तहां के दावत अज खां पुजानी है जमा अज तहां ताईं पुजाई आ अज तहां के या दावत शुरू करनी आ। सब खां पहिरियां अबो जिंदा है अबो भावर उन खां पो चाचा मामा उन खां पो मासड़ पुखड़ उन खां पो मिट माइट अजीज रिश्तेदार उन खां पो दोस्त यार गोठ वारा इलाके वाला जेको मिले उनके दावत देनी आ। यार वडो इज्तिमा थो थे सॼी दुनिया खां आलिम था अचनि हरमैन जा इमाम ईंदा बैतुल मुक़द्दस जो इमाम ईंदो उनके गाइड करणो आ ॿुधाइणो आ ऐं उनके तैयार करणो आ। छो त बिरादर मुकर्रम हज़रत अल्लामा राशिद ख़ालिद महमूद सुबरो साहब जन ऐलान कयो आ त इंशाअल्लाह इन सरजमीन ते मां 50 लख खां वधीक माण्हू जमा ऐं मेहनत सभिनी ख़तीबन नात खानन पंहिंजे पंहिंजे अंदाज़ में शुरू कई आहे। असां मेहनत कयूं था मेहनत करण कम असांजो आहे पूरो करण वारो केरु आहे अल्लाह। मेहनत क्यों था इंशाल्लाह असांखे अल्लाह जी ज़ात में यकीन कामिल आहे। नंबर 1 अब या दावत क़बूल आहे ॿुधायो हां क़बूल थी वई।